दोस्तों साथियों, असां मौजूद आहियूं हज़रत बाबा नसरुल्लाह वली क्रिकेट ग्राउंड के अंदर, जिते अॼु सवन के तइदाद में कोली दड़ो न्यू छोर जूं औरतूं मर्द ऐं हिते ही न्यू छोर जे बाबा नसरुल्लाह वली क्रिकेट ग्राउंड के भरिसां मेंगवाड़नि जो हिकिड़ो तमामु वॾो पाड़ो है। उन जूं बि औरतूं मर्द ॿारड़ा मासूम ॿारड़ा आहिनि, बुख बदहाली अफलासी ऐं हीअ जगह है मुआशी तबाही वारी सूरत आहे। इन में हिते पहुता आहिनि हिकिड़ी रड़ हिकिड़ी दां हिकिड़ी कूक खणी त भई संदन कोई दाद फरियाद थिए, संदन जेका ग़रीबनि जे लाइ जेका आयल इमदाद आहे उहा इमदाद केरु हड़प करे वियो, केरु खाए वियो। हीअ गुज़िरियल हिकु हफ़्ते खां दर बदर आहिनि। यूनियन काउंसिल जा चकर काटे काटे थकी पिया आहिनि मिसकीन ग़रीब माण्हू। हिते यूनियन काउंसिल जो चेयरमैन लाल मोहम्मद सम्झ में मिले कोन थो। हिते जा काउंसलर पंहिंजा निजी धंधा ऐं कारोबार करण में मसरूफ़ आहिनि ऐं हितां जो ग़रीब मिसकीन माण्हू तबाह ऐं बर्बाद बि थिए। वोट वठण जे वक़्तु ही भोतार वॾेरा हिननि ग़रीबनि ऐं मिसकिननि खे माण्हुनि खे चवंदा आहिनि अबा या असांजे अम्मा बि आयो या असांजो अबो बि आयो। अॼु उहे केरु पुछण जे लाइ बि तयारु कोन्हे। ही ग़रीब मिसकिन माण्हुनि जे घरनि में गुज़िरियल हिकु ॾेढ महीने खां लॉकडाउन वारी सूरत हाल में फाका कशी वारी सूरत हाल आहे। बुख ऐं बदहाली सबबि संदन ॿारनि जा निबल चेहरा बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। उहे इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल में मुब्तला आहिनि, पर हितां जो हुक्मरान कुझु बि कंहिं बि क़िस्म जी का बि मदद करण लाइ तयारु कोन्हे। ही कोली औरतूं, ही मेंगवाड़ औरतूं, ही हिते नौजवान सुमरो बीठो आहे, ॿिया बिरादरनि जा माण्हू हिते आया आहिनि। ही सभु एहतजाज करे हिननि वक़्त जे हुक्मराननि खां पुछाणो था कनि, सवाल था कनि। हीअ जेका कमेटी अवां ठाही आहे, इहा कमेटी छा असां ग़रीब मिसकिन माण्हुनि खां पुछा करे मालूमात वठी असांजी इजाज़त खां ठाही, या पंहिंजी मनमानी कंदे पंहिंजी दादागिरी ऐं पंहिंजी हिकिड़ी भोतारकी सोच त तव्हां ठाहे छॾी आहे। ऐं उहा कमेटी हिननि ग़रीबनि ऐं मिसकिन माण्हुनि खे यूनियन काउंसिल मां धिका ॾियो, ठेला ॾियो ऐं हिननि खे रवानो थी करे छॾे त वञो, जंहिंजे आॾो दां ॾियणी हुजे ॾियो, असीं इमदाद तव्हांखे कोन ॾींदासीं। ही मुसलसल एहतजाज कनि पिया। अॼु एहतजाज करण जे लाइ, एहतजाजी मुज़ाहिरो करण जे लाइ हिननि हिते धरणो भरियो। उन खां पोइ एहतजाजी मुज़ाहिरो बि कनि पिया। हिननि जो मुतालबो आहे त संदन जेका इमदाद आयल हुई उन इमदाद जी जांच कराई वञे। डिप्टी कमिश्नर उमरकोट नोटिस वठे, उहो मुतालबो था कनि डिप्टी कमिश्नर उमरकोट खां, नदीम रहमान मेमण खां, तव्हां ख़ामोश छो आहियो? तव्हां नोटिस वठो, हिन न्यू छोर जे कोलियुनि जी जांच करियो। हिन न्यू छोर जे मेंगवाड़ ग़रीब मिसकिन माण्हुनि जे घरनि में अची तव्हां जांच करियो। हितां जे ॿियनि ग़रीब मिसकिन माण्हू आम ख़लक खां पुछो, जंहिंमें सुमरा बि आहिनि, चानिया बि आहिनि, समा बि आहिनि। इहे समूरा माण्हू हिते रहनि था। सभिनी खां अची तव्हां मालूमात वठो, तव्हांजी इंक्वायरी जांच कमेटी जोड़ियो, जेका अची पुछा करे त हीअ जेका इमदाद जा सवें कटा आया, ट्रकनि जूं ट्रकूं भरे हिते ॿियो टियों दफ़ो ही इमदाद आहे, इहो केॾांहुं वई? केरु आसमान खाए वियो, ज़मीन खाए वई, केॾांहुं वई हुई? हिते रेवेन्यू जा कामोरा, क्लार्क, तपेदार, मुख़्तियारकार, को बि ग़रीब मिसकिन माण्हू जी दां ऐं फरियाद ॿुधण लाइ तयारु न आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त डिप्टी कमिश्नर उमरकोट फौरी नोटिस वठे ऐं इन्हनि मिसकिन ग़रीब माण्हुनि जी इमदाद ते जेको धाड़ो लॻो आहे, उन में जेका मुबैना करप्शन थी आहे, उनजी जांच करे। साॻे वक़्त ते हिन इलाइक़े जा जेके मक़ामी माण्हू आहिनि, उन्हनि खां अची मालूमात वरिती वञे त हीअ तव्हांजी इमदाद केरु खाए वियो। हीअ जेके भोतार वॾेरा कमेटियुनि में जेके वेठा आहिनि, चङा मुड़ुस थियल, इन्हनि कमेटियुनि जे चङनि मुड़ुसनि खे कहिड़ो इख़्तियार आहे त हिकिड़ो ग़रीब मिसकिन औरत खे, मर्दनि खे, पीसनि माण्हुनि खे धिका ऐं थाबा ॾियो, चवंदा तव्हां हलो, जंहिंखे दां ॾियणी हुजे उहा ॾियो। जेकॾहिं इहो रवैयो आहे त सुभाणे ही ग़रीब मिसकिन माण्हू जॾहिं जागी पवंदा त पोइ उन उस्ताद यूसुफ जे गीत वांगुरु त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया, पोइ सूर न रहंदा साॻिया, कंदा सभु मस्त कलंदर, धमाधम मस्त कलंदर।